अस्सलाम वालेकुम। आरबीएस बिजनेस एकेडमी तव्हां सभिनी खे मां भलीकार चवां थो। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श उमरो आहे ऐं मां शाबती सां तालुक़ रखां थो। अॼु इन वीडियो में हिकिड़ो बिल्कुलु मुख़्तलिफ़ ॻाल्हि असां कंदासीं। उहा ॻाल्हि आहे फ्रीलांसिंग जी। दोस्तो, अक्सर तव्हां ॿुधो फ्रीलांसिंग जे हवाले खां त फ्रीलांसिंग भी हिकिड़ो टूल आहे जंहिं मदद सां असां काफ़ी कुझु पैसा कमाए सघूं था। ऐं इहा इन सोचूं त इन हवाले खां जेके असांजा सिंधी जेके ॿाहिरि जेके फ्रीलांसिंग करे रहिया आहिनि, छो न उनजो तजुर्बो तव्हां सां शेयर कजे। अॼु बि असां तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिकु नौजवान आहे जेको आहे, जंहिंजो नालो आफ्ताब अली साहब आहे, जेको फ्रीलांसिंग जो हिकिड़ो एक्सपर्ट आहे। इन खां असां व्यू वठंदासीं त भई फ्रीलांसिंग छा हूंदी आहे ऐं फ्रीलांसिंग जे हवाले खां कहिड़ा कहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि। फ्रीलांसिंग जॾहिं इनकम तव्हांखे मिले थो, ॿी तव्हां छा पिया महसूसु कयो, तव्हांजा तजुर्बात कहिड़ा आहिनि? एजुकेशन वधीक बहितर आहे या फ्रीलांसिंग वधीक बहितर आहे? तो ये खोड़ सारा सवाल आहिनि। ॾाढो इंटरेस्टिंग ही जेको आहे सो वीडियो हूंदो ऐं उम्मीद कयां थो तव्हां ही पूरो वीडियो ॾिसंदव। ही वीडियो ही पार्ट 1 आहे ऐं पार्ट 2 में आफ्ताब साहब के साथ रिक्वेस्ट कई आहे त प्रैक्टिकली जेको आहे फाइबर ते तव्हां कीअं पंहिंजो अकाउंट खोलियो, अकाउंट में गिग कीअं ठाहियो, गिग खे कीअं तव्हां एसीओ ज़रिए सां तव्हां टॉप ते कीअं रखो, इहो सभु एक्सपीरियंस जेको आहे आफ्ताब साहब पंहिंजे वीडियो नंबर हिन जे वीडियो जे पार्ट 2 में जेके प्रैक्टिकली को वीडियो आहे उन में उहे सभु टेक्निक असांखे ॿुधाए छॾियूं आहिनि। टाइम मिले त उहा वीडियो बि तव्हां ॾिसी वठो जेका मुंहिंजी यूट्यूब चैनल ते अवेलेबल आहे। तो बहरहाल अचो त पंहिंजी वीडियो जो आगाज़ कयूं था। असां सां गॾु मिस्टर आफ्ताब अली आहे ऐं जेके असांखे पंहिंजा तजुर्बात शेयर कंदा त फ्रीलांसिंग छा हुई ऐं इन कीअं स्टार्ट कई। ख़ासि तौर ते तव्हां ॾिठो त कोविड-19 में जेको तमामु वॾो इशू हलियो, सॼो मुल्क जेको आहे लॉकडाउन में बंदि थी वियो ऐं हिकिड़ो माण्हुनि जो हिकिड़ो सेंस वधियो त फ्रीलांसिंग जी तरफ़। खोड़ सारा माण्हू बेरोज़गार थी विया। हाणे उहो बेरोज़गारी जो अल्टरनेट छा हुजे, त बेस्ट अल्टरनेट इहो आहे त फ्रीलांसिंग। त असां पंहिंजे अॼु जे महिमान आफ्ताब साहब खे अर्ज़ु कंदुमि त तव्हां कुझु पंहिंजो मुकमल तारुफ़ असांजी जेके ॾिसंदड़ ऐं नौजवान जेके आहिनि उन सां ई पुॼायो। ऐं हिकु नंढी ॻाल्हि मां पहिरियों कंदो हलुमि त हीअ वीडियो जेके मुकमल सिंधीअ में आहे। मुंहिंजी कोशिशि इहा आहे कि सिंधी असांजे फ्रीलांसर जेके कमु कनि था, अॼु असां आफ्ताब आहे ऐं कोशिशि कंदुमि त ॿिया जेके फ्रीलांसर कमु कनि था ऐं उन सां बि तव्हांजो इंटरव्यू कराइजे ऐं जेके इन खां अलावा ॿिया बि प्लेटफॉर्म आहिनि उन जे हवाले खां जेके एक्सपर्ट आहिनि उन सां बि तव्हांजो इंटरव्यू कराइजे। बहरहाल अचूं था आफ्ताब साहब। आफ्ताब साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल ठीक ठाक सर। तव्हांखे मां भलीकार चवां थो पंहिंजे यूट्यूब चैनल आरबीएस बिजनेस एकेडमी में, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी टाइम कढियो तव्हां हिन चैनल जे लाइ। जी सर। तो आफ्ताब साहब तव्हां थोरो तव्हांजो हिकिड़ो जेको आहे मुफ़स्सिल तारुफ़ कराइजो। जी सर, एक्चुअली मुंहिंजो नालो आफ्ताब अली आहे। मां रिसेंटली जेको आहे सो ग्रेजुएशन कई आहे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मां, कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट में। ऐं मां फ्रीलांसिंग जेको आहे सो 2019 खां स्टार्ट कई आहे ऐं अञा ताईं कयां थो अल्हम्दुलिल्लाह। ऐं अल्हम्दुलिल्लाह सुठी जेको आहे सो इनकम जेको आहे सो रिसीव थींदी आहे, अर्न कंदो आहियां फ्रीलांसिंग जे थ्रू। फ्रीलांसिंग खे जेकॾहिं असां ॾिठो वञे त अॼुकल्ह जी दुनिया में जेको ई कॉमर्स आहे, ई कॉमर्स जी हिकु सर्विस आहे फ्रीलांसिंग, जेकी असां रिमोटली जेको आहे सो घर वेठे करे दुनिया में किथे बि वेही करे जेको आहे सो असां सर्विस प्रोवाइड था करे सघूं। जीअं तव्हां कोविड में ॾिठो त केतिरा ई जेके आहिनि से फिज़िकली शॉप्स, जेके फिज़िकली सर्विसिस हुयूं उहे बंदि थी वियूं ऐं जेकी फ्रीलांसिंग आहे उहा बंदि कोन थी। ऐं असां ॾिठोसीं जिन वटि गवर्नमेंट जी जॉब्स हुयूं उहे जेके आहिनि से पंहिंजे ऑफिस वग़ैरह में कोन वञी पिया सघनि। इवन दो जेके जिन जा शॉप वग़ैरह फिज़िकली हुआ उहे बि जेके आहिनि से कोविड-19 में बंदि हुया। पोइ इन दौरान जेको फ्रीलांसिंग जो हिकु रिवोल्यूशन आयो, सभिनि माण्हुनि इहो फील कयो त भई जेकी ऑनलाइन सर्विस आहे इन खे प्रमोट कयो वञे ऐं इन खे खणी अचिजे। उन सां गॾोगॾु जेको आहे सो उन जो बिज़नेस जेको आहे सो उन जी सेल बि वग़ैरह थिए पई ड्यूरिंग जो कोविड-19 जे। ऐं फ्रीलांसिंग असां उनखे चवंदा आहियूं जेका तव्हां घर वेठे सर्विस प्रोवाइड कयो। तव्हां फिज़िकली कॾहिं न वञो कंहिं का जॉब लाइ या किथे कंहिं शॉप ते वञी करे या कंहिं कंपनी में तव्हां जेको आहे सो जॉब वग़ैरह कयो। फ्रीलांसिंग उनखे चइबो आहे तव्हां घर वेठे दुनिया में किथे बि वेही करे कंहिं बि माण्हू खे जेको आहे सो सर्विस प्रोवाइड था करे सघो। उन जे रिक्वायरमेंट सां जेकी तव्हां वटि स्किल आहे तव्हां उनखे सेल करे था सघो थ्रू फ्रीलांसिंग जे। सही। तो यानी जेको असांखे को स्किल आहे, यानी असांखे पहिरियों स्किल सिखणो पवंदो, यानी को स्किल अची वेंदो त पोइ असां फ्रीलांसिंग करे सघूं था। जी बिल्कुलु ईअं ई आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं कंपनी में कमु कंदा आहियो या कंहिं गवर्नमेंट के इंस्टीट्यूट में, त तव्हांखे उन डिपार्टमेंट में रखंदा आहिनि या उन शॉप या उन बिज़नेस उन कम में रखंदा आहिनि जंहिंजा तव्हां एक्सपर्ट हूंदा आहियो। सेम टू सेम फ्रीलांसिंग जी दुनिया में तव्हांखे को न को स्किल हुजणु लाज़मी आहे।
जे तवा जे मां कंप्यूटर साइंस जो स्टूडेंट आया त मां वट जेको स्किल आइन प्रोग्रामिंग जा जे मां एप्लीकेशन डेवलप करे दे सका तो सॉफ्टवेयर डेवलप करे दे सका तो वेबसाइट ठाए करे दे सका तो सेम टू सेम इन ही जे तवा जा डिफरेंट डिपार्टमेंट थींदा आइन यूनिवर्सिटीज में डिफरेंट जे कैन से प्रोफेशन जे कैन से जा माण्हू हूंदा आहिनि जीअं हाणे असां ॻाल्हि कयूं बीबीए जे स्टूडेंट जी त उहे बि बीबीए जी फ्रीलांसिंग जी सर्विस प्रोवाइड था करे सघनि उहे पंहिंजे जेके क्लाइंट हूंदा आहिनि उन्हनि खे डिजिटल मार्केटिंग जे बारे में उन्हनि खे ॿुधाए था सघनि उनजी स्ट्रेटजी लिखी था सघनि उन खां बाद में उहे जेके स्टूडेंट आहिनि उहे बिज़नेस प्लान जेको आहे सो राइट करे ॾेई था सघनि या सर्विस प्रोवाइड था करे सघनि तव्हांजे पंहिंजे क्लाइंट खे इंटरनेशनली ईअं न त लोकली जेके फ्रीलांसिंग जा जेके क्लाइंट हूंदा आहिनि उहे लोकल मार्केटिंग न हूंदा आहिनि जीअं पाकिस्तान जा या तव्हां कंहिं प्रोविंस में रहो था उन जा न आहिनि उहे इंटरनेशनली हूंदा आहिनि डिफरेंट कंट्रीज़ जा हूंदा आहिनि असां उन्हनि खे जेको आहे सो सर्विस प्रोवाइड था करे सघूं उन लाइ लाज़मी आहे असां वटि स्किल हुजणु लाज़मी आहिनि असां वटि एजुकेशन हुजणु लाज़मी आहे छाकाणि त असांजो जेको कॉन्टेक्ट थींदो उहो थींदो फॉरेनर सां उन लाइ असांखे स्किल ऐं असांजी जेकी लैंग्वेज हूंदी उहा इंग्लिश हूंदी ऐं जेकॾहिं डिफरेंट जेके आहिनि से कैटेगरीज़ आहिनि तव्हांजूं फ्रीलांसिंग जी दुनिया में जेकॾहिं को लोगो डिज़ाइनर आहे जंहिंखे ग्राफिक वग़ैरह अचे थी उहो जेको आहे सो लोगो जी सर्विस प्रोवाइड करे सघे थो जेकॾहिं को प्रोग्रामर आहे जंहिंखे वेबसाइट ठाहिणु अचे थी उहा सर्विस प्रोवाइड करे सघे थो जेकॾहिं को इंग्लिश डिपार्टमेंट जो स्टूडेंट आहे उहो आर्टिकल्स जेको आहे सो लिखी ॾेई सघे थो ऐं SEO जेको आहे सो उहो प्रोवाइड करे सघे थो उन्हनि खे बेशुमार हंड्रेड्स जेके आहिनि से कैटेगरीज़ आहिनि फ्रीलांसिंग जी दुनिया में जेके तव्हां जेको आहे सो विर्चुअली तव्हां जेको आहे सो उनखे सर्विस प्रोवाइड करे सघो था अच्छा अफ्ताब साहब असां वटि यूनिवर्सिटी में तक़रीबन 3 डिपार्टमेंट आहिनि खोड़ सारा के साइंस ऐं नेचुरल साइंस छा हर शागिर्द इन में फ्रीलांसिंग करे सघे थो जी बिल्कुलु फ्रीलांसिंग जेकी आहे असां हर हिकु स्टूडेंट लाइ आहे जीअं मां तव्हांखे ॿुधायमि त फ्रीलांसिंग जी दुनिया में हंड्रेड्स जेके आहिनि से थाउज़ेंड्स जेके आहिनि से कैटेगरीज़ आहिनि जेके तव्हां जेके आहे जंहिंजी तव्हां सर्विस प्रोवाइड था करे सघो दुनिया में जेतिरियूं बि एजुकेशन जा डिपार्टमेंट जा फील्ड आहिनि फिज़िकली उहे सेम टू सेम फ्रीलांसिंग जी दुनिया में बि सेम टू सेम उहे ई जेके आहिनि से डिपार्टमेंट उहे ई सर्विसिस आहिनि जेके असां ऑनलाइन प्रोवाइड करे सघूं था पर लाज़मी आहे इहो जेको तव्हांखे मां ॿुधायां फ्रीलांसिंग जी दुनिया में ॿ शयूं जेको आहे सो मैटर थियूं कनि हिकु त तव्हांखे एजुकेशन हुजणु लाज़मी आहे एजुकेशन सां मुराद जेकॾहिं तव्हां भला पढ़ियल हूंदव तव्हांजी इंग्लिश भली हूंदी तव्हां वटि कम्युनिकेशन स्किल्स हूंदा उन खां बाद में आहे तव्हां वटि जेके बि तव्हां सर्विस प्रोवाइड था कयो उनजी तव्हां वटि स्किल हुजे छाकाणि त जेको माण्हू तव्हांखे विर्चुअली तव्हांखे को टास्क ॾींदो त लाज़मी आहे तव्हां सां उहो जेको आहे उर्दू या सिंधी में त कोन ॻाल्हाईंदो उहो तव्हां सां कम्युनिकेट कंदो इंग्लिश में त तव्हांजी जेका इंग्लिश भली हुजणु लाज़मी आहे कम्युनिकेशन स्किल तव्हां वटि उन खां बाद में अचे जेकी उहा तव्हांखे टास्क ॾींदो उन लाइ तव्हांखे उन जा स्किल्स हुजणु लाज़मी आहिनि सही बेहतर त यानी तव्हां इन मां इहो सम्झोसीं त असांखे हिकिड़ो जनरल स्किल अंग्रेज़ी अचणु घुरिजे ऐं ॿियो स्पेसिफिक स्किल जंहिं मदद सां तव्हां का शइ यानी को फाइबर ते या फ्रीलांसिंग में जेको तव्हां कमु करणु चाहियो था उहो स्पेसिफिक स्किल तव्हां वटि यानी ॿ स्किल लाज़मी हिकिड़ो जनरल अंग्रेज़ी ते लाज़मी थी वियो ऐं ॿियो उहो स्किल जंहिं मदद सां तव्हां कमु करणु चाहियो था जी बिल्कुलु अच्छा अॼुकल्ह माना टॉप जा कहिड़ा स्किल आहिनि जंहिं मदद सां जंहिंमें काफ़ी अर्निंग मिसाल हिकिड़ो जेको मां सम्झां थो उहो लोगो आहे ये लोगो तमामु घणो कमु आहे ॿिया इन खां अलावा कहिड़ा आहिनि जी बिल्कुलु सर जीअं असां ॾिठो जीअं तव्हांखे मां ॿुधायो त जेके आहिनि थाउज़ेंड्स जीअं डिपार्टमेंट्स आहिनि असांजी फिज़िकली दुनिया में सर्विसिस आहिनि सेम टू सेम ईअं ई असांजी फ्रीलांसिंग जी दुनिया में बि थाउज़ेंड्स जेके आहिनि से सर्विसिस ऐं कैटेगरीज़ आहिनि जिन में असां सर्विस प्रोवाइड था करे सघूं उन्हनि में जेके मेन आहिनि उहे जीअं थी वियो तव्हांजो वेबसाइट डिज़ाइनिंग थी वई तव्हांजी वेबसाइट क्रिएटिंग थी वई बिल्डिंग थी वई उन खां बाद में तव्हांजो लोगो डिज़ाइन थी वियो उन खां बाद में तव्हां जेको आहे सो बिज़नेस राइटिंग प्लान जेको आहे सो तव्हां सर्विस प्रोवाइड था करे सघो लोगो में तव्हां जेको आहे सो एप्लीकेशन जी डिज़ाइन तव्हां उन्हनि खे ठाहे था ॾेई सघो लेआउट उनखे प्रोवाइड था करे सघो जेकॾहिं तव्हांखे ग्राफिक डिज़ाइनिंग वग़ैरह अचे थी उन में तव्हांजो लोगो थो थी वञे तव्हांजे मोबाइल फोन एप्लीकेशन जी डिज़ाइन थी वञे तव्हांजे काई बि जेको फिज़िकली का शइ आहे उनजो आर्किटेक्चर असां उनखे जेकॾहिं डिज़ाइन करे ॾियूं इहा बि असांजी डिज़ाइनिंग आहे उन खां बाद में जेकॾहिं असां राइटिंग स्किल जा कॉन्टेंट राइटिंग जा स्किल्स बि आहिनि जंहिंमें असां माण्हुनि खे
SEO जेको आहे सो राइट करे ॾींदा आहियूं, आर्टिकल वग़ैरह कंहिंखे राइट करे, इहे टॉप जेके आहिनि से सर्विसिस आहिनि। उन खां अलावा तव्हांजी अॼुकल्ह डिजिटल मार्केटिंग जी सर्विस जी बि इलाही वैल्यू आहे सोशल फ्रीलांसिंग जे प्लेटफॉर्म ते। ठीक। सो ये मुझे PhD थे लाइ मां काफी कम कर रहे हैं स्पीसीज में स्मार्ट पीडीएस में डेटा एनालिसिस लाइ मोर भी कुछ अपॉर्चुनिटीज आहिनि। जी बिल्कुल तव्हां जे लाइ बि आहिनि, छाकाणि त जीअं मां तव्हांखे ॿुधायां त जेके बि फील्ड्स आहिनि जेके फिजिकली फील्ड्स आहिनि उहे जेके आहिनि से ई कॉमर्स जी दुनिया में उहे वर्चुअली जेके आहिनि से थी वियूं आहिनि। पोइ जेका बि तव्हांजी फील्ड आहे, जीअं तव्हां कंहिं बि डिपार्टमेंट में तव्हांजी PhD थियल आहे या तव्हां हुन ते रिसर्च जो कमु था कयो, त इहे सेम सर्विसिस जेके आहिनि से तव्हां जेके फॉरेनर स्टूडेंट आहिनि या जेके आहिनि असांजे सिंध में रहूं था, जेके ॿिया माण्हू आहिनि ॿिए प्रोविंस में रहनि था, उहे तव्हां वटि जेको आहे फिजिकली नथा अची सघनि। जेकॾहिं उन्हनि खे तव्हांजे फील्ड मां का सर्विस जी ज़रूरत पवंदी त उहे जेके आहिनि से वर्चुअली तव्हांखे फ्रीलांसिंग जे प्लेटफॉर्म जे थ्रू जेको आहे सो तव्हांजी जेका सर्विस जेका आहे उहे वठी था सघनि। अच्छा, तो साहब तव्हां जेको ॿुधायो त तव्हां फाइबर जा एक्सपर्ट आहियो। जी बिल्कुल। ऐं तव्हां जेको आहे फाइबर ते कमु करे रहिया फाइबर, त आख़िर तव्हां फाइबर छो चूज़ कयो? हालांकि ॿिया बि खोड़ सारा प्लेटफॉर्म थी हूंदा मुंहिंजे ख्याल में, ॿिया कहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि उहो ॿुधायो, ऐं तव्हां ख़ासि सबबु कहिड़ो जो तव्हां फाइबर ते वियो? जी बिल्कुल। जीअं अॼुकल्ह फ्रीलांसिंग जी दुनिया में जेको आहे सो इलाही तव्हांजा प्लेटफॉर्म्स आहिनि जेके तव्हां जिते तव्हां वञी करे पंहिंजी सर्विस प्रोवाइड था करे सघो, जंहिंमें फाइबर जेको आहे सो इलाही कॉमन आहे। सेकंड जेको आहे अपवर्क आहे, freelancer.com आहे, ग्रू आहे, पीपल पर आहे। पर जेको मुंहिंजो ज़ाती जेको एक्सपीरियंस रहियो आहे फाइबर ते या ॿियनि प्लेटफॉर्म ते, त मां जेको आहे तरजीह ॾींदो आहियां फाइबर ते। उहो इन जे लाइ त फाइबर जेको आहे उहो इज़ी प्लेटफॉर्म आहे। तव्हां जेकॾहिं हुनजी एप्लीकेशन डाउनलोड कंदव त जेके तव्हां न्यू सेलर हूंदा उन्हनि खे बि इज़ीली जेको आहे सम्झ में ईंदो त जेको आहे फ्रीलांसिंग ते असां कमु कीअं था करे सघूं, गिग कीअं था ठाहे सघूं। ऐं जेको ॿियो मेन सबबु आहे फाइबर जो खे जॉइन करण जो, उहो इहो आहे त ॿिया जेके प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि ते तव्हां हिकिड़ी पंहिंजी गिग क्रिएट नथा करे सघो। हिकु पंहिंजो जीअं गिग असां फाइबर ते चवंदा आहियूं, पोइ असां सर्विस जेकी प्रोवाइड था कयूं उनजो वग़ैरह जो असां शॉप वग़ैरह या का प्रोडक्ट जीअं हूंदी आहे कंहिं शॉप ते असां लॻाईंदा आहियूं, सेम टू सेम फाइबर ते असां पंहिंजी प्रोडक्ट जेकी सर्विस हूंदी आहे उनजी हिकु गिग बनाए करे लॻाईंदा आहियूं। जेकॾहिं असां अपवर्क जी ॻाल्हि कयूं त उते सिंपली असां पंहिंजो हिकु प्रोफाइल ठाहे था सघूं ऐं उन खां बाद में माण्हुनि ॾे असां जेको आहे सो ऑफर था सेंड करे सघूं। पर फाइबर ते ईअं न हूंदो आहे। फाइबर ते तव्हां माण्हुनि खे जेको आहे सो बायर रिक्वेस्ट खे ऑफर बि सेंड था करे सघो, प्लस तव्हांजी हिकु गिग ठहियल हूंदी, तव्हांजी हिकु प्रोडक्ट जेके आहे असां एड थियल हूंदी फाइबर ते। जेकॾहिं सेलर ईंदा स्क्रोलिंग वग़ैरह कंदा त तव्हांजी उन गिग खे ॾिसी करे तव्हां जेको डिस्क्रिप्शन जेकी तव्हां पंहिंजो कमु जेको आहे सो प्रोवाइड कयो था, पंहिंजी सर्विस, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके आहिनि इंक्लूड हूंदियूं उहे ॾिसी करे तव्हांखे जेको आहे सो डायरेक्टली जेको आहे सो हायर करे था सघनि। ऐं ॿियो रीज़न इहो आहे त ॿिया जेके प्लेटफॉर्म आहिनि उहे तव्हांखे चार्जिस वठंदा आहिनि। त जेकॾहिं अपवर्क ते वञो त उहे तव्हांखे बिड जेके 20 खां मथे जेकॾहिं तव्हां बिड सेंड कंदो त अपवर्क तव्हां खां चार्जिस जेका सो वठंदो। जेको फाइबर आहे उहो बिल्कुलु फ्री प्लेटफॉर्म आहे, उते तव्हां खां काई बि चार्जिस वग़ैरह न आहे वठी वधी। ऐं ॿिया जेकॾहिं प्लेटफॉर्म आहिनि, जेकॾहिं न्यू सेलर आहिनि, उन्हनि खां जेको आहे सो लाइव टेस्ट वरिती वेंदी आहे ॿियनि प्लेटफॉर्म ते। भई तव्हां जेको आहे लाइव टेस्ट ॾियो। फाइबर ते बिल्कुलु ईअं न आहे। फाइबर ते जेको आहे सो सिंपली तव्हां जेको आहे सो अकाउंट ठाहियो ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायां इंग्लिश लाज़मी आहे, फाइबर वारा तव्हां खां इंग्लिश जी टेस्ट वठंदा आहिनि। सही, बेहतर। अच्छा, ही जेको तव्हां बार बार हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो था गिग, या गिग छा हूंदी आहे ऐं गिग में ठाहिण में कहिड़ी कहिड़ी शयूं जो मरकज़ी किरदारु आहे? गिग जेकी आहे असांजी फाइबर जी दुनिया में जेके असां सर्विस प्रोवाइड कंदा आहियूं उनजो नालो आहे, उनखे असां गिग चवंदा आहियूं। जेकॾहिं का मां वेबसाइट जी का सर्विस प्रोवाइड थो करणु चाहियां ऐं उहा मां लिस्टिंग थो करणु चाहियां फाइबर ते, उनखे असां जेको आहे सो गिग चवंदा आहियूं। उन गिग में असां जेको आहे सो टाइटल ॾींदा आहियूं, उन खां बाद में थंबनेल लॻाईंदा आहियूं, उन खां बाद में डिस्क्रिप्शन हूंदी आहे। उन गिग में असां जेको आहे सो सॼो कुझु डिस्क्राइब कंदा आहियूं जेको असां जेकी सर्विस असां तव्हांखे प्रोवाइड कंदासीं कंहिं बायर खे। ठीक।
दोस्तों इन पार्ट 2 में जो आहे सो आफ्ताब साहब उन गिग खे ठाहिण जी कीअं ठाहिजे फाइबर में ऐं उन में कहिड़ी कहिड़ी शयूं तव्हां उन्ही तौर ते ॾेई सघो था उहो सॼो उन प्रैक्टिकली जेको आहे आफ्ताब साहब पंहिंजे ॿिन पार्ट 2 में उहो सॼो जेको आहे उनखे प्रैक्टिकली करे ॾेखारियो आहे टाइम मिले त ज़रूरु ॾिसंदव त तव्हांखे काफ़ी फ़ाइदो मिलंदो। अच्छा आफ्ताब साहब ॿियो हिकिड़ो सुवाल इहो आहे त तव्हां जेको आहे पहिरीं इनकम केतिरी इनकम हुई तव्हां फाइबर जॾहिं तव्हांखे पहिरियों ऑर्डर मिलियो गिग ठाहिण खां पोइ तव्हांखे ऑर्डर केतिरी देरि खां पोइ मिलियो ऐं तव्हांजो छा माना महसूसु कयो जॾहिं तव्हांखे पहिरियों ऑर्डर मिलियो? अच्छा जी सर, बिल्कुलु इंटरेस्टिंग सवाल आहे ऐं मां ॾाढो एक्साइटेड थियो जॾहिं मूंखे फर्स्ट ऑर्डर मिलियो आहे फाइबर जो। मूंखे फाइबर जी ख़बर न हूंदी। पोइ मूंखे यूनिवर्सिटी में भई असां पढ़ूं पिया, पोइ हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आयो, उन जेको आहे सो मूंखे ॿुधायो त जेको आहे सो फ्रीलेंसिंग बि थींदी आहे, जेको आहे सो असां घर वेठे जेको आहे सो ऑनलाइन पंहिंजी सर्विस प्रोवाइड करे सघूं था, जेकी असां वटि एक्सपर्टीज़ जेके असां वटि आहिनि उहे असां ॿियनि खे ॾेई करे असां उन मां पैसा कमाए था सघूं। पोइ उन मूंखे कुझु प्लेटफॉर्म्स ॿुधाया, जीअं तव्हांजो अपवर्क थी वियो, freelancer.com थी वियो, फाइबर थी वियो। पोइ मां जेको आहे सो थोरी रिसर्च कई, पोइ मां ॾिठो त जेको फाइबर आहे उहो ॾाढो इज़ी प्लेटफॉर्म आहे। पोइ मां जेको आहे सो उते पंहिंजी जीअं गिग ठाही, गिग ठाहिण खां बाद में बायर जेके आहिनि से रिक्वेस्ट कंदा आहिनि फाइबर ते त असांखे फलाणे फलाणे टास्क जी ज़रूरत आहे। पोइ उन ॾींहुं जंहिं ॾींहुं मां अकाउंट ठाहियो सुबुह जा 2 टाइम थिए पियो। उन खां बाद में राति जा 10 टाइम थियनि पिया। मां वेठो पंहिंजे फाइबर खे चेक कयां पियो, बायर रिक्वेस्ट अचनि पियूं, बायर रिक्वेस्ट जी ऑफर्स उन्हनि खे मां सेंड कयां पियो। पोइ हिकिड़ो बायर हुयो यूनाइटेड स्टेट जो, उनखे वेबसाइट खपे पई। पोइ उनखे मां जेको आहे सो ऑफर सेंड कई। उन मतिलबु कि मूंसां कॉन्टेक्ट कयो राति जो 1 बजे। उन मुंहिंजी मतिलबु कि ऑफर जेको आहे सेंड कई ऐं हिकु कंप्लीट वेबसाइट ठाहिण लाइ मां उनखे चयुमि त जेको आहे मां सिर्फ़ु तव्हांखां $5 जेको आहे सो चार्जिस कंदुमि। पोइ उनखे जेको आहे सो मां उहो टास्क कंप्लीट कयो, उनखे वेबसाइट ठाहे ॾिनी। उन जेको आहे सो $5 जो जेको आहे सो ऑर्डर कंप्लीट थियो, प्लस जेको आहे सो उन मूंखे टिप ॾिनी $5। त मूंखे मतिलबु कि $10 मिलिया। 20% जेको आहे सो फाइबर जेको आहे सो पंहिंजी टैक्स कटींदो आहे। $8 जेको आहे सो फर्स्ट मुंहिंजी ऑर्डर जी इनकम हुई ऐं ॾाढो मां एक्साइटेड हुउमि। सॼी राति मतिलबु कि ख़ुशी में गुज़ारियमि त मूंखे ऑर्डर मिलियो आहे, हिकिड़ो रिव्यू मिलियो आहे। ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह मूंखे 2019 खां मां जेको आहे सो फाइबर ते कमु कयां थो। हाणे मुंहिंजी जेकी मंथली इनकम आहे मोर देन जेको आहे सो 4 लाख आहे। सही, ॾाढो सुठो। तव्हां पढ़ो बि पिया, हुन सां गॾु कमाए बि पिया, ॿई कम तव्हांजा हलनि था। मां बि जॾहिं चाइना में PhD करे रहियो हुयुसि त उन वक़्तु मूंसां हिकु चाइनीज़ फ्रेंड हुया, उहो बि सॼो ॾींहुं बिज़ी हो मोबाइल में। तव्हां छा करे छा रहिया आहियो? जी असां जेको आहे सो फ्रीलांसिंग कयूं था, असांजो कमु इहो आहे त हिकिड़ी शइ वठूं था ॿिए खे ॾियूं था, यानी बायर ऐं सेलर जे विच में सिर्फ़ु राब्तो करण में असांखे पैसा मिलंदा आहिनि। असांजी तालीम ख़राजात हुन मां निकिरी वेंदा आहिनि, असांजी तालीम बि हले थी। बहरहाल इहो ॾाढो सुठो कॉम्बिनेशन आहे। इन खां अलावा माना हिकिड़ी जेको आहे फ्रीलांसिंग का इनकम आहे, चऊं फाइबर जेको तव्हां कमु आहे, हिकिड़ी हवाई रोज़ी आहे। हाणे इहा कॾहिं आहे कॾहिं न आहे, इनखे तव्हां कंपेयर कयो था त हिकिड़ी जीअं मुस्तक़िल जॉब हुजे का सरकारी नौकिरी ते दोस्त चवनि था, या मां बि की सरकारी नौकिरी करे रहियो आहियां, त छा ॿिन्ही विच में कहिड़ी शइ बहितर आहे? छा असां सरकारी नौकिरी कंदे इनकम करे सघूं था? जेकॾहिं फ्रीलेंसिंग ऐं परमनेंट सां जॉब खे जेकॾहिं कंपेयर कयो वञे त जेकी फ्रीलेंसिंग जी दुनिया आहे उन में जेको आहे सो तव्हां आज़ादु हूंदा आहियो। तव्हांखे पैसा पिया पर टास्क ते मिलंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां गवर्नमेंट जी जॉब वग़ैरह कंदव त तव्हांजी सैलरी में बि 60,000 हुजे, 70,000 थी सघे, हिकु फिक्स्ड सैलरी हूंदी आहे। पर फाइबर ते जेकॾहिं असां फ्रीलेंसिंग कंदा आहियूं त असांजी जेकी सैलरी हूंदी आहे उहा फिक्स न हूंदी आहे। असां जेके गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि उन्हनि खां ट्रिपल टाइम्स जेको आहे सो मोर देन अर्निंग करे था सघूं। हिकु टास्क जा जेको 5 मिंटनि जो जेको कमु हूंदो आहे उन जा असां जेको आहे सो 10-20 हज़ार जेका असां वठी था सघूं पंहिंजी सर्विस उन्हनि खे प्रोवाइड करे। जेकी गवर्नमेंट जी जॉब हूंदी आहे उहा तव्हां ॾिसो 7 बजे खां जेको आहे सो उहे उथंदा आहिनि, वरी 2 बजे ताईं या 6 बजे ताईं जे बैंक में जॉब हूंदी आहे उहे हिकिड़े क़िस्म जा बाउंड हूंदा आहिनि। जेकॾहिं फ्रीलेंसिंग खे असां कंपेयर कयूं त फ्रीलेंसर जेके आहिनि से आज़ादु हूंदा आहिनि। उन्हनि खे जेको आहे सो ड्यूरेशन हिकु प्रोजेक्ट जी मिलियल हूंदी आहे, हिकु टास्क जी। उहे पंहिंजे ड्यूरिंग उन टाइम जे कंहिं महिल बि जेको आहे सो उहा टास्क जेके आहे असां कंप्लीट करे जेको आहे सो ऑर्डर जेको आहे सो डिलीवरी जेको आहे सो पंहिंजे क्लाइंट वटि पहुचाए था सघनि। ऐं जेकी इनकम हूंदी आहे जेकॾहिं गवर्नमेंट जे मुलाज़िम जी असां ॻाल्हि कयूं ऐं फ्रीलेंसर जी, त फ्रीलेंसर जेके आहिनि से वधीक पैसा कमाईंदा आहिनि एज़ कंपेयर टू द जेके गवर्नमेंट जा मुलाज़िम हूंदा आहिनि। ऐं इहो डिपेंड करे थो त जेको फ्रीलेंसर आहे उन वटि केतिरा टास्क जेके आहिनि से, ऐं ईअं बि थींदो आहे
कॾहिं कॾहिं जेकॾहिं असां ॾिसूं त गवर्नमेंट जी जॉब खे बि असां ख़राब नथा चई सघूं, छाकाणि त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त फ्रीलेंसिंग जी दुनिया में तव्हांखे ऑर्डर नथा मिलनि ऐं तव्हां वटि को कमु बि न आहे, ऐं जेके गवर्नमेंट जी जॉब आहे उन्हनि वटि जेको आहे सो परमानेंटली जेको आहे सो सैलरी पई ईंदी रहंदी आहे, पर असां फ्रीलेंसिंग खे हिकु परमानेंटली कमु नथा चई सघूं। फ्रीलेंसिंग तव्हांजी पैसिव इनकम थी सघे, जिते तव्हां थोरे ई अरसे में जेके आहिनि से लखे रुपया जेके से कमाए पाण खे जेको आहे सो एजुकेशन जो बैकग्राउंड पंहिंजी फैमिली खे जेको आहे सो सपोर्ट करे, उन खां बाद में तव्हां पंहिंजो हिकु फिजिकली जेको आहे सो बिज़नेस या वर्चुअली जेको आहे सो बिज़नेस बि स्टार्ट था करे सघो, तव्हां हिकु कंपनी स्टार्ट था करे सघो। जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजा पैसा हूंदा त तव्हां जेको आहे सो फिजिकली बिज़नेस तव्हां ॿियनि खे बि हायर करे पंहिंजो जेको नेटवर्क आहे जेको आहे एक्सपेंड करे था सघो। फ्रीलेंसिंग खे खणी करे तव्हां जेको आहे सो फिजिकली जीअं थींदो आहे तव्हां पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करे था सघो। मां जेको आहे सो रिकमेंड कंदुमि स्टूडेंट खे त जेको आहे सो तव्हां जेकॾहिं स्टूडेंट आहियो ऐं जेकॾहिं तव्हां स्टूडेंट बि न बि आहियो ऐं तव्हां जेको आहे सो कंहिं जॉब जी तलाश में आहियो फिजिकली, त हाणे जेको आहे सो टाइम आहे भई ई कॉमर्स जी दुनिया जो, तव्हां जेको आहे सो फ्रीलेंसिंग ते अचो, तव्हां हुते पंहिंजी जेकॾहिं तव्हां वटि का स्किल आहे तव्हां जेको आहे सो उनखे सेल कयो। जेकॾहिं तव्हां वटि स्किल न बि आहे त तव्हां जेको आहे सो इलाही रिसोर्सिस आहिनि, जीअं यूट्यूब आहे, तव्हांजो गूगल आहे, फेसबुक आहे, उते माण्हू कोर्स सेल था कनि यूडमी ते। जेकॾहिं तव्हां चाहियो त फ्री में तव्हां जेको आहे सो यूट्यूब ते वीडियोस ॾिसी करे का स्किल सिखी करे तव्हां जेको आहे सो पैसा कमाए सघो था फ्रीलेंसिंग जे थ्रू। सही, बेहतर। अच्छा, हाणे तव्हां पढ़ी बि रहिया आहियो, सां गॾु फ्रीलांसिंग बि करे रहिया आहियो, इहे ॿ जेका ॾुखिया कम न आहिनि त भई पढ़ाई सां गॾु गॾु फ्रीलांसिंग जो कहिड़े वक़्तु बि अची सघे थो, वञो असाइनमेंट का चेक करणी आहे त पोइ मामला पाण में को टकराव नथो पए महसूसु थिए तव्हांखे? जी बिल्कुलु, जीअं मां तव्हांखे ॿुधायमि कंपेयर करे ॿुधायमि त जेकी गवर्नमेंट जी जॉब हूंदी आहे उन में माण्हू जेको आहे सो बाउंड हूंदो आहे। सेम टू सेम फ्रीलेंसिंग के जेकॾहिं असां कंपेयर कयूं त जेकॾहिं को स्टूडेंट जेको आहे सो पढ़े बि अथो ऐं फ्रीलेंसिंग बि करे, त फ्रीलेंसिंग जो मतिलबु हूंदो आहे त माण्हू जेको आहे आज़ादु हूंदो आहे, जंहिं महिल बि हुनखे फ्री टाइम मिलियो प्रोजेक्ट जे ड्यूरेशन जे हिसाब सां उहो कंहिं महिल बि पंहिंजे फ्री टाइम में उहा टास्क जेका आहे सो कंप्लीट करे, उन खां बाद में जेको उन जा यूनिवर्सिटी जा जेके कम वग़ैरह आहिनि उहे जेका सो कंप्लीट करे सघे थो। ओके। अच्छा, इन खां अलावा जेका मुंहिंजी बि हिकिड़ी गिग खोली, मां कंहिं दोस्त मूंखे सजेस्ट कयो यार सर तव्हां बि वॾी वठो, मां बि गिग ठाही, पर महीनो थी वञे कोई ऑर्डर कोन आयो आहे। आख़िर माना कहिड़ा असबाब थी सघंदा, माना मुंहिंजो कीअं अचे ऑर्डर? जेको मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस रहियो आहे, जीअं हाणे मां पंहिंजे दोस्तनि वग़ैरह लाइ गिग ठाहींदो आहियां या फैमिली मेंबर्स लाइ, त मूंखे स्टार्टिंग खां वठी हिकु ई ट्रिक खे मां यूज़ कंदो आहियां। उहो आहे, हिकु त तव्हां जेको आहे सो जेकी पंहिंजी गिग ठाहियो उन में टाइटल जेको आहे सो ॾाढो बहितरीनु ऐं कैची हुजे, एॾो वॾो बि न हुजे, सिंपल हुजे। उन खां बाद में तव्हां जेको टैग वग़ैरह यूज़ था कयो उहे बि तव्हांजे रिलेवेंट हुजनि तव्हांजी सर्विस सां। उन खां बाद में तव्हांजो ईंदो आहे डिस्क्रिप्शन। उन डिस्क्रिप्शन में बि तव्हांखे पंहिंजे एक्सपीरियंस पंहिंजे बाबति तव्हांखे उन में ॿुधाइणो आहे त भई तव्हां छा आहियो। उन खां बाद में तव्हां उन डिस्क्रिप्शन में उन्हनि खे ॿुधाईंदो त कहिड़ियूं कहिड़ियूं सर्विसिस जेके आहिनि ते तव्हां जेको आहे सो प्रोवाइड कंदव पंहिंजे बायर्स खे। उन खां बाद में तव्हां रीज़नेबल जेकी प्राइस हुजे उहा तव्हांखे लॻाइणी। ईअं न त तव्हां जेके गिग ठाहियो उन में जेका आहे सो एॾी वॾी प्राइस लॻाए छॾियो जो कस्टमर जेको आहे सो अची करे तव्हांखे बाय ई न करे। तव्हांखे जेकी प्राइस आहे उहा बि जेका आहे असां कम से कम एतिरी लॻाइणी आहे जेका बायर खे बि इज़िली जेका सो बाय करे सघनि। उन खां बाद में ईंदो आहे तव्हांजो असां गिग ते हिकु पंहिंजी इमेज लॻाईंदा आहियूं जंहिंखे थंबनेल चयो वेंदो आहे। उहा थंबनेल तव्हांजो हिकु आईनो हूंदो आहे तव्हांजे शॉप जो, तव्हांजे गिग जो। पोइ उहा जेकी इमेज आहे उहा बि तव्हांखे बेस्ट में बेस्ट जेके आहे असां डिज़ाइन करे, जेकॾहिं तव्हां पाण डिज़ाइन था करे वञो त तव्हां पाण डिज़ाइन कयो। जेकॾहिं इन लाइ तव्हांखे को बंदो हायर करणु घुरिजे त घुरिबल आहे त तव्हांखे लाज़मी आहे त उहो तव्हां बंदो जेको आहे सो हायर करे तव्हां उन खां थंबनेल जेका असां बणाए वठो। उन खां बाद में तव्हांजी गिग जेकी पब्लिश थी वेंदी उन में तव्हांजा चांसिस जेके आहिनि से 75% जेके आहिनि से वधी वेंदा आहिनि जेकॾहिं तव्हांजी गिग भली क्रिएटेड थियल हूंदी। उन खां बाद में बि जेकॾहिं तव्हांखे ऑर्डर नथा मिलनि त पोइ सेकंड जेको ऑप्शन आहे उहो बायर रिक्वेस्ट आहे। जेके मां तव्हांखे पंहिंजो ॿुधायां त 2019 में जेको मूंखे फर्स्ट ऑर्डर मिलियो त मां जेको आहे सो बायर जी जेके बायर जेके से रिक्वेस्ट सेंड कंदा आहिनि
उन्हनि जी रिक्वायरमेंट खे सही नमूने सां पढ़नि त भई उन्हनि खे कहिड़ी सर्विस जी ज़रूरत आहे ऐं उहो कहिड़ो टास्क जेको आहे सो असां खां कंप्लीट था करणु चाहिनि, उनखे पढ़ी करे असां उनखे बेस्ट खां बेस्ट ऑफर सेंड कयूं त भई जेको तव्हांजो रिक्वायरमेंट आहे उहा मां अंडरस्टैंड कई आहे। उन खां बाद में कहिड़ा कहिड़ा स्टेप्स ईंदा जेके मां खणी करे जेको आहे सो तव्हांजो जेको टास्क आहे उहो कंप्लीट कंदुमि, छाकाणि त सिर्फ़ु तव्हां ई फ्रीलेंसिंग में उन बायर ॾे ऑफर न सेंड कंदा आहियो, ॿिया बि हज़ारे माण्हू हूंदा आहिनि उहे उन्हनि खे सेंड कंदा आहिनि, पर तव्हांखे छा करिणो आहे, बेस्ट में बेस्ट उनखे ऑफर सेंड करणी आहे, उनखे मोटिवेट करिणो आहे त भई उहो बंदो जेको बायर आहे उहो तव्हां वटां जेको आहे सो सर्विस शो बाय करे। पोइ मां जेको आहे सो जेके न्यू असांजा फाइवर ते कमु कनि था या जिन खे ऑर्डर नथो मिले त मां उन्हनि खे चवंदुमि भई जेके बायर रिक्वेस्ट आहे न, इहो तव्हांजो फर्स्ट स्टेप आहे, हिते तव्हांजो 100% चांसिस हूंदा आहिनि तव्हांखे ऑर्डर मिलण जा। तव्हां बायर जे रिक्वेस्ट बायर जे रिक्वायरमेंट खे सही नमूने सां जेको आहे सो पढ़ो, अंडरस्टैंड कयो ऐं उन जे रिक्वायरमेंट सां तव्हां उनखे ऑफर सेंड कयो, यकीन मञियो त तव्हांखे जेको आहे सो उहो हायर कंदो उन टास्क लाइ। बेहतर। अच्छा, आखिर में बस ॿ सवाल था, जो वीडियो टाइम तमामु घटि आहे, नंढा ॿ सवाल मां कंदुसि त जॾहिं तव्हां जेको आहे सो पोइ असां टास्क पूरो कयोसीं त उन खां पोइ जेका पेमेंट मिले थी उहा पेमेंट कीअं मिलंदी, इन को धोखो या स्कैम थी वञे, कमु त करे ॾियूं पर असांखे पैसा न मिलनि, त उन जी ज़िमेदारी कंहिंजी हूंदी आहे जो कमु करण खां पोइ असांखे पैसा मिलनि ऐं उन जो को स्कैम न हुजे? हा जी बिल्कुलु, इन जे लाइ स्कैम फ्री करण लाइ जेके आहिनि से फ्रीलेंसिंग जा प्लेटफॉर्म आहिनि, जीअं फाइवर थी वियो, अपवर्क थी वियो, इहे जेके प्लेटफॉर्म आहिनि इहे डिज़ाइन कया विया आहिनि कंहिं कंट्रीज़ या कंहिं कंपनीअ जे तरफ़ां, त जीअं को बायर ऐं सेलर जेके आहिनि हिक ॿिए में को कॉन्ट्रैक्ट साइन कनि, हिक ॿिए खे हायर कनि त को स्कैम न थिए। जीअं मिसाल तौर जीअं फाइवर इहो प्लेटफॉर्म न हुजे, जेकॾहिं डायरेक्टली कंहिं माण्हूअ जो मां कमु कयां थो ऐं उहो मूंखे चवे थो मां तव्हांखे बाद में पैसा ॾींदुमि ऐं मां उनजो कमु कंप्लीट कयां ऐं उहो मूंखे पैसा न ॾिए त इहो धोखो थींदो। उन खां बाद में ईअं बि थींदो आहे जेकॾहिं डायरेक्टली को माण्हू मूंसां मिले थो ऐं उनजो उहो पैसा मूंखे मुंहिंजे बैंक अकाउंट में सेंड करे छॾे ऐं मां उनजो कमु कंप्लीट न कयां, इन में बि जेको आहे सो सेलर जेको बायर हूंदो उन सां धोखो थी वेंदो। इन जे लाइ ट्रस्टेड प्लेटफॉर्म आहिनि, विच ते जेके माण्हू आहिनि जेके इन सॼे प्लेटफॉर्म खे मैनेज था कनि। जेकॾहिं असां फाइवर जी ॻाल्हि कयूं त फाइवर जी केयर सपोर्ट आहे, बैकएंड ते हिकु सॼी टीम आहे उहा जेकी आहे असां इन सॼे मामले खे डील कंदी आहे। जॾहिं बि असां वटि को बायर ऑर्डर प्लेस कंदो आहे त जेकी बि पेमेंट हूंदी आहे उहा बायर जे बैंक अकाउंट मां या जेको बि उन पेमेंट गेटवे यूज़ कयो आहे, पेपाल या बैंक या मास्टर कार्ड, उन जे अकाउंट मां पैसा हलिया वेंदा आहिनि, उहे सिधो हलिया वेंदा आहिनि तव्हांजे फाइवर जे प्लेटफॉर्म जे जेके कॉन्ट्रैक्टर हूंदा आहिनि उन्हनि जे अकाउंट में पैसा हलिया वेंदा आहिनि ऐं जेको सेलर हूंदो आहे उन वटि ऑर्डर प्लेस थी वेंदो आहे, पैसा उन वटि न अची वेंदा आहिनि, उहे जेके आहिनि से पैसा विच वारा जेके फाइवर वारा आहिनि उन्हनि वटि हलिया वेंदा आहिनि। जॾहिं सेलर जेको आहे सो बायर जूं सॼियूं रिक्वायरमेंट्स ॾिसी करे उहो ऑर्डर उहे टास्क कंप्लीट करे जॾहिं ऑर्डर जेको आहे सो डिलीवर कंदो आहे, उन खां बाद में जॾहिं उहो बायर उन सॼे खे रिव्यू कंदो पंहिंजे रिक्वायरमेंट्स के जेके मां उन सेलर खे ॾिनियूं, ॾिसंदो त कंप्लीट आहिनि, पोइ उन ऑर्डर खे जेको आहे सो उहो एक्सेप्ट या कंप्लीट कंदो, पोइ उहे पैसा जेके आहिनि से फाइवर वारा पंहिंजे अकाउंट मां ट्रांसफर कंदा आहिनि सेलर जे अकाउंट में, जीअं मतिलबु को फ्रॉड या स्कैम ॿिन्ही जे तरफ़ां न थिए। उन जी जेको आहे सो फाइवर वारा टैक्स 20% जेको आहे सो असां खां बायर खां जेको आहे सो 10% ऐं सेलर खां 20% वठंदा आहिनि, त जेको उन पंहिंजे सॼे इकोसिस्टम खे जेको आहे सो मैनेज करे सघनि। सही सही, वो प्लेटफॉर्म जी फी हूंदी जेको प्लेटफॉर्म तव्हांखे ॾियनि था। जी बिल्कुलु, ऐं जेके पाकिस्तानी जेके असांजा फ्रीलेंसर आहिनि जंहिं करे उन्हनि वटि ऑर्डर मिले थो त उहे पंहिंजा पैसा जेके आहिनि से पंहिंजे बैंक अकाउंट में जेको आहे सो ट्रांसफर करे था सघनि थ्रू पायोनियर पेमेंट गेटवे जी। असां जेको आहे सो पायोनियर हिकु पेमेंट गेटवे आहे जेको पाकिस्तान में बि सर्विस प्रोवाइड करे थो, उन ते कोई बि रिस्ट्रिक्शन न आहिनि। जीअं पेपाल पाकिस्तान में गेटवे कमु न कंदो आहे पेमेंट गेटवे, पर जेको पायोनियर आहे इनखे लाइसेंस वग़ैरह इनखे एक्सेस आहे, इहो पाकिस्तान में कमु कंदो आहे। असां उते अकाउंट बनाईंदा आहियूं, उन में असां पंहिंजे बैंक जूं डिटेल्स वग़ैरह एड कंदा आहियूं। असांखे जेको आहे सो बैंक अकाउंट हुजणु लाज़मी आहे जो असांजा पैसा जेके आहिनि से रिसीव थियनि। पोइ असां जेको आहे सो
बैंक डिटेल्स जेके आहिनि से असां लॻाईंदा आहियूं पायोनियर में, पोइ असां जेको आहे पंहिंजे फाइबर अकाउंट में अची करे पायोनियर में उहे पैसा ट्रांसफर कंदा आहियूं। उन जो जेके आहिनि से चार्जिस जेके आहिनि से $3 जेको आहे सो पायोनियर पर ट्रांजेक्शन ते असांखां वठंदो आहे। उन खां बाद में पायोनियर तां जेको आहे सो पैसा जेके आहिनि से असां ट्रांसफर करे था सघूं डायरेक्ट असां कंहिं बि पाकिस्तानी बैंक में। बेहतर। आफ्ताब साहब ताईं तमामु वॾी महिरबानी, काफ़ी ज़बरदस्त ॻाल्हियूं तव्हां असांखे ॿुधायूं फाइबर जे हवाले खां, ॿिया जेके प्लेटफॉर्म जे हवाले खां बि तव्हां असांखे उनजो तारुफ़ करायो। बहरहाल तमामु ख़ुशी थी त तव्हां काफ़ी पढ़ो बि पिया ऐं उन सां गॾु गॾु जेको आहे पंहिंजे अर्न बि कयो पिया। तमामु सुठो आहे ऐं जेके बि सिंधी दोस्त शागिर्द कमु कनि था उहो बि शायदि तव्हां खां सिखी वठनि ऐं मुंहिंजो कोशिशि बि आहे हिन वीडियोज़ ज़रिए सां उन्हनि तां इहे पैगाम पुॼाइजे। तो बहरहाल दोस्तों, अवां आफ्ताब साहब जो पूरो ॻाल्हियूं ॿुधियूं, उम्मीद कयां थो तव्हांखे काफ़ी पसंदि आयूं, हिन में काफ़ी लाभ तव्हांखे मिलियो हूंदो। ऐं नंढी ॻाल्हि इहा बि कंदो हलां त आफ्ताब साहब जो जेको आहे यूट्यूब चैनल बि आहे जंहिंजो नालो राजा साईं आहे, शायदि ईअं ई आहे न आफ्ताब साहब? जी बिल्कुलु। तो हिते तव्हां उनजो इमेज बि ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल जो, ऐं हिते आफ्ताब साहब जो फाइबर ते वञी करे अकाउंट कीअं ठाहिजे पूरी तफ़सीलात उते बि अवेलेबल आहिनि। इन खां अलावा पार्ट 2 में बि जेको आहे आफ्ताब साहब जेको आहे इन पूरो जेको आहे हिन वीडियो जे पार्ट 2 में प्रैक्टिकली असांखे करे ॾेखारियो आहे, त टाइम ॾे त उहा बि ॾिसी वठो। बहरहाल मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे जेके सिंधी दोस्त कमु कनि था उहे कंहिं तरीक़े सां इहे टूल जेके आहिनि उहे अख़्तियार करे पाण ऐं पंहिंजी फैमिली जे लाइ, पंहिंजे ख़ानदान जे लाइ कुझु न कुझु करे सघनि। आख़िर में आफ्ताब साहब तव्हां तमामु वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। वरी इंशाल्लाह जल्द वरी तव्हां सां कंहिं नई ॿी वीडियो में कंहिं वरी ॿिए जेको आहे सो फ्रीलांसर सां तव्हां सां मुलाक़ात कराइबी, त इहो हिकु तमामु वॾी जेकी दुनिया आहे इन दुनिया सां तव्हांखे तारुफ़ कराइजे। हूअं त उर्दू या अंग्रेज़ी में तमामु घणी वीडियोज़ माना यूट्यूब ते आहिनि, पर ख़ासि तौर ते तमामु मुंहिंजे ख़्याल में तमामु घटि वीडियोज़ हूंदियूं जेके सिंधी ज़बान में, पंहिंजी मादरी ज़बान में जेके आहिनि से हुजनि, जेके असां बासी सम्झी बि सघूं था। ऐं आफ्ताब साहब जो मां टेलीफोन नंबर बि तव्हां ते छॾे ॾींदुमि, उन में त उन सां बि तव्हां जेको राब्तो करणु चाहियो, ईमेल वग़ैरह उहा बि तव्हां उनसां राब्तो करणु चाहियो था। आख़िर में तव्हां तमामु वॾी महिरबानी, तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो। उमेद कयां थो त तव्हां हिनखे लाइक कंदव, शेयर कंदव, त जीअं हीउ मैसेज जेको आहे पूरी दुनिया में सिंधी दोस्त कमु कनि था उन ताईं पुॼे। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।